सचपच साथियों, असां परंपरागत तरीक़े सां असांजे वॾनि जे ॿुधायल तरीक़े सां ॾिण वार मल्हाईंदा आहियूं, पर ही परंपराऊं वक्त जी मांग जे अनुसार बदलजंदियूं रहंदियूं आहिनि। असां हिकिड़ी परंपरा खे छॾे ॿी परंपरा खे अपनाईंदा आहियूं ऐं पंहिंजे पुराणे में पुराणी झूनी परंपराउनि खे विसारंदा वेंदा आहियूं। अॼु जो जेको वक्त अची रहियो आहे न, उनमें ही रीति रिवाज तमामु घणा मटिजंदा पिया वञनि ऐं अॼु जो असांजो जेको भेनरुनि जो कार्यक्रम आहे, मुंहिंजो घर मुंहिंजो संसार, जंहिंजे तहत अॼु असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं, उन ॻाल्हि ॿोल जो उनवान बि इहो ई आहे त असांजे रीति रिवाजनि में थींदड़ बदलाव। त अचो ॿुधूं हीअ ॻाल्हि ॿोल। असांजे रीति रिवाजनि में थींदड़ बदलाव, हिन विषय ते चर्चा करण लाइ अॼु असांजे स्टूडियो में अची रहियूं आहिनि ॿ भेनरूं। अचो त उन्हनि जी वाक़फ़ियत करायूं। सभिनि खां पहिरीं मूंसां गॾु वेठी आहे भेण हर्षा पंजाबी। हर्षा जी, तव्हांजो असांजे स्टूडियो में घणो घणो स्वागत आहे। जय झूलेलाल। ऐं उन्हनि सां गॾु अॼु असांजे स्टूडियो में वेठी आहे हिकिड़ी ॿी भेण माधुरी मेघाणी। माधुरी जी, तव्हांजो बि असांजे स्टूडियो में घणो घणो स्वागत आहे। जय झूलेलाल। ॾाढी उमंग ऐं जोश में मूंसां गॾु ॿई भेनरूं अॼु असांजे स्टूडियो में आहिनि ऐं छो न हुजनि, छोकी आहे बि भेनरुनि जो प्रोग्राम ऐं ॾिणनि जो महीनो। त ॾिणनि जे महीने में त असां सभिनि जे चेहरे ते जेका ख़ुशहाली हूंदी आहे, गॾोगॾु सावण जी जेका हरियाली हूंदी आहे, उहा ॾिसण में ईंदी आहे ऐं उहा ई मां असांजी हिननि भेनरुनि जे चेहरे ते बि ॾिसी रही आहियां। ऐं जेको की असांजो अॼु ॻाल्हि ॿोल जो उनवान आहे, असांजे रीति रिवाजनि में थींदड़ बदलाव। हर्षा जी, सभिनि खां पहिरीं असांखे इहो ॿुधायो कि रीति रिवाज छा थींदा आहिनि ऐं ही छो ठहिया ऐं असां सिंधियुनि में कहिड़ा कहिड़ा रीति रिवाज थींदा आहिनि। जीअं त तव्हां चयो दीदी कि उमंग त थींदी न, आहे सावण जो महीनो, उमंग जो महीनो, ऐं असांजा रिवाज बि ॾाढा सुठा आहिनि। रीति रिवाज यानी कि असांजूं परंपराऊं। जीअं त असां जिते रहूं था, असांजो भारत, जिते त अनेकता में एकता आहे, हा न, एंड उते सभु असां हिक ॿिए सां रीति रिवाजनि सां ई जुड़ियल आहियूं। ऐं असांजी ज़िंदगी जो आधार बि, असांजे समाज जो आधार बि ही रीति रिवाज ई आहिनि। ऐं रीति रिवाज ई कंदा आहियूं पाण त असां ख़ुशि बि थींदा आहियूं। रीति रिवाज मनाईंदे रीति रिवाज असांखे पंहिंज पाई में ॿधंदा आहिनि। ऐं असांजे सिंधियुनि में बि घणेई रीति रिवाज मनाया वेंदा आहिनि। चवंदा आहियूं कि ॿार जे अचण सां ई रीति रिवाज शुरू थी वेंदा आहिनि। सही ॻाल्हि आहे। त ही सभु जेके आहिनि, इहे असांजूं परंपराऊं ऐं रीति रिवाज कहलाईंदा आहिनि, जेको जनम खां ई ॿार सां असां कंदा आहियूं। जी, इहो जनम खां जेसिताईं माण्हू जीअरो आहे, तेसिताईं इहे रीति रिवाज असां सां हलंदा ई हलंदा आहिनि। जीअं सिंधियुनि जी तीअं तव्हां ॻाल्हि था कयो, त सिंधियुनि में बि जीअं माउ जो जीअं 7 महीनो ईंदो आहे त पाण तेल लॻाईंदा आहियूं, हा न। पोइ ॿार जो थींदो आहे जनम। जनम खां पोइ जीअं थींदी आहे, मतिलबु जीअं छठी अची वेंदी आहे, छठी ते बि ॿार जो नालो कढी पाण रीति रिवाज सां पंहिंजो हुनजो नालो कढंदा आहियूं। माउ जी रोई पूॼाईंदा आहियूं। उन खां पोइ थींदो आहे भई जणियो पायो वेंदो आहे। जणियो बि ॾाढी वॾी रीति आहे असांजे समाज में। जेसिताईं ॿारनि खे जणियो न पाईंदा आहियूं, ॿार हिंदू संस्कृति में शामिल ई न थी सघंदा आहिनि। माना कोई बि असांखे कोई बि कार्ज कराइणो आहे असांजे मर्दनि खां, असांजे ॿारनि खां, त जॾहिं जणियो पातल हूंदो आहे तॾहिं हू हुनजी शुरूआत करे सघंदा आहिनि। जणे खां पोइ जीअं थींदो आहे भई शादी, त शादीअ खां पहिरियों बि जीअं असां पाण में जीअं कची मिसरी थींदी आहे, पकी मिसरी थींदी आहे, सगाई थींदी आहे। शादीअ ते बि पंहिंजा घणेई भई रीतियूं आहिनि। जीअं त भई तेल लॻाए वेंदो आहे, हल्दी लॻाई वेंदी आहे। शादीअ ॾींहुं पाण जसराज ॻाईंदा आहियूं। अच्छा, जसराज बि ॾाढो मञियो वेंदो आहे, ॿिए कंहिं जात में न ॻायो वेंदो आहे। पाण सिंधियुनि में इहो तमामु सवले नमूने ॻायो वेंदो आहे। तमामु सुठे नमूने तव्हां ॿुधाए रहिया आहियो कि कहिड़ा कहिड़ा रीति रिवाज असांजे सिंधियुनि में बि थींदा आहिनि ऐं ही जनम खां वठी मङणे पढ़ने ताईं हलंदा आहिनि। ऐं इन्हनि में जेके बि साठ सुण हूंदा आहिनि, उहे असां कंदा आहियूं ऐं तमामु घणा ख़ुशि थींदा आहियूं। त हींअर तव्हां हर्षा जी ॻाल्हि कई कि जसराज ॻायो वेंदो आहे, त इहो थोरो असांजी भेनरुनि खे ॿुधायो कि इहो छा थींदो आहे। जसराज हिकु तरह जो हिकु गानो या भॼन चइजे थींदो आहे। उहो इन तरीक़े सां थींदो आहे कि माई वधाए जो शाल सां जस जुदाए पुॼे कि हीअ वेला गुरम मुंहिंजे शाम खां माओ पुनरा माई वधाए जो शान सां, ईअं तरीक़े सां ॻायो वेंदो आहे। इहो तमामु वॾो हूंदो आहे। मां तव्हांखे हिकु ॿ लाइन रुॻो ॿुधाए रही आहियां। सुठो। ऐं जॾहिं ज़ालूं इहो सभु ॻाईंदियूं आहिनि, उहे ई त रीति रिवाज हूंदा आहिनि जेॾी महिल शादियुनि में
ॾाढी घणी मौज मचंदी आहे ऐं इन्हनि ॾींहंनि जो परिवार खे इंतज़ार हूंदो आहे। असां ॿई एतिरियूं ॻाल्हियूं कयूंसीं जीअं हर्षा जी, त मूंखे लॻे थो कि माधुरी जी बि कुझु चवणु चाहिनि था कि असांजे सिंधियुनि में कहिड़ा कहिड़ा रीति रिवाज थींदा आहिनि। जीअं भेण हर्षा ॿुधायो, जनम खां मरण ताईं सभु रीति रिवाज थींदा आहिनि। मां बि मञा थी सभु थींदा आहिनि। जीअं जणे बिना न मौत जो कमु थींदो न शादीअ जो कमु थींदो, तीअं ई सिंधियुनि में हिकु पहिरियों पुराणो रिवाज हूंदो हो त छोकिरा घोड़ीअ ते कोन चढ़ंदा हुआ, अच्छा, अदर कास्ट चढ़ंदा हुआ, पंहिंजा घोट हमेशा कार में हलंदा हुआ। पर पिक्चरुनि जा हाल ॾिसी, ॿियनि जा रिवाज ॾिसी असांजी इन रिवाज में ॾाढी वॾी तब्दीली आई आहे। अॼु हर सिंधी दूल्हो बि घोड़ी चढ़े थो पियो। अच्छा अच्छा, माधुरी जी, छा अॼु असां इहे रीति रिवाज जेके बि हर्षा जी असांखे ॿुधाया, या असांजा जेके रीति रिवाज ॿिया बि घणेई आहिनि, छा असां अॼु बि निभाए रहिया आहियूं? छा अॼु बि ओतिरी ई ज़रूरत आहे? प्रिया जी, मां चवंदसि मनाइनि त रीति रिवाज अॼु बि सभु अथा आहिनि, सभु मनाइनि था पिया, पर उन्हनि में कटौती थी वई आहे। उन जा घणेई कारण बि अची विया आहिनि। प्रिया जी, पंहिंजी संस्कृति खे अगरि कायम रखणो आहे, अॻियां वधाइणो आहे, असांजी ईंदड़ जनरेशन खे अगरि पंहिंजी संस्कृति सां जोड़े रखणो आहे, त इन्हनि सभिनि जी ॾाढी ज़रूरत आहे। त असांखे पंहिंजी संस्कृति खे अगरि अॻिते अञा बि वधाइणो आहे ऐं पंहिंजे पुरखनि जो ॾिनल जेको वरसो आहे उनखे अॻियां वधाइणो आहे, त इन्हनि रीति रिवाजनि खे जंहिं नमूने हू मनाईंदा हुआ उन नमूने ई असांखे अॼु मनाइण बि खपनि, जंहिंसां असांजी नई टही बि सिखे। हर्षा जी, ही त ॻाल्हियूं थी वयूं असांजूं कि पंहिंजे समाज में कहिड़ा कहिड़ा रीति रिवाज थींदा हुआ, ऐं असां त अॼु जे ख़ुशीअ में वेठा आहियूं त सावण जो महीनो हली रहियो आहे, चौतरफा हरियाली भी आहे, त सावण जे महीने में असां ख़ासि तौर सिंधी कहिड़ा कहिड़ा ॾिण मल्हाईंदा आहियूं? जी प्रिया जी, असांजो सावण जो महीनो त सावण जे चंड खां ई शुरू थी वेंदो आहे। सावण जे चंड ते ई ॾाढी उमंग रहंदी आहे, चारो तरफ़ मतलब हरियाली रहंदी आहे। सावण जे चंड खां पोइ अची वेंदो आहे असांजो गोगरो, जंहिंते नाग पंचमी चयो वेंदो आहे। गोगल वीर जी पूॼा कई वेंदी आहे। जेके माताऊं भेनरूं आहिनि, पुटनि लाइ भाउरनि लाइ इहो गोगल वीर जी पूॼा कंदियूं आहिनि। गोगल वीर खां पोइ अची वेंदी आहे नंढी थधिड़ी। नंढी थधिड़ी खां पोइ लाइक टीजड़ी, वॾी थधिड़ी, जन्माष्टमी। मतलब जेको असांजो सावण जो जेको महीनो आहे उहो महीनो ई उमंग जो आहे। कुछ न कुछ हर ॿिए चौथे ॾींहुं को न को वार त्योहार हूंदो ई हूंदो आहे। मां चवां थी त ॾिण असांजे लाइ श्रृंगार स्वरूप आहिनि, पर उन 12 महीननि में सावण जो जेको महीनो आहे उहो असांजे लाइ 9 लखे हार बराबरि आहे। अरे वाह! छो त सॼो महीनो ई उल्लास ऐं उमंग सां भरियल हूंदो आहे, न गर्मी न सर्दी, हरियाली चारो तरफ़, माण्हू ॾाढो ख़ुशनुमा महसूस कंदो आहे ऐं ॾिणनि जी क्वांटिटी बि ॾाढी हूंदी आहे। हर हफ़्ते ॾिण पियो हलंदो आहे, त इन करे मां सम्झंदी आहियां 12 महीननि में सावण हिकु 9 लखो हार बराबरि आहे पंहिंजे ॾिणनि जे मथां। हिन महीने में ॾिणनि जी छड़ी लगी पई आहे। सुठो तव्हां ॿुधायो आहे। ऐं अॼु बि नंढी सतह आहे, मां सम्झां थी कि अॼु आर्तवार बि आहे, त तव्हां पिकनिक जी ॻाल्हि कई आहे ऐं नंढी सतह बि आहे। इहो ई थधो हर घर में पचो बि हूंदो, खटा भत बि ठहिया हूंदा ऐं उहे मोणियूं सतपुड़ा खणी पंहिंजा हलो त पिकनिक हलूं। माधुरी जी, असां चाहींदासीं कि असांजे ॿुधंदड़ जालुनि खे, नई टहीअ जी नुंहं धीअरुनि खे तव्हां इहो हिकिड़ो गीत जेको सतह ते असां गाईंदा आहियूं उहो असांखे ॿुधायो। ज़रूर प्रिया जी, तव्हां बि मूंखे हिन में थोरी साथ ॾिजो। जी जी। सावण माजी सतह आई भरियूं झोलियूं ॾे, सावण माजी सतह आई भरियूं झोलियूं ॾे, जहिड़ी सती शीतला तहिड़ी मूं करे, सतीअ जावा 7 पुट जैसा घर सुहे, नीली घोड़ी जो चढ़े सो सती सुहाग, पुट खटी घर आया वरियो मुंहिंजो भाग, भावर खटी घर आया वरियो मुंहिंजो भाग, सती ओढ़े सती पाड़े सती मुंह घर आई, बोलो सती माता की जय। वाह वाह माधुरी जी, अॼु मां सम्झां थी कि असांजी भेनरुनि खे इहो गीत बि अची वियो सतह ते। छा हर्षा जी, ॿियो बि को अहिड़ो को गीत आहे जो असांजे ॿुधंदड़ भेनरुनि खे असां ॿुधायूं? जी प्रिया जी, बिल्कुलु। हिकिड़ो ॿियो बि आहे जीअं असां जेको ॻाईंदा आहियूं मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां। जी जी। ईअं आहे, सावण माजी सतह आई कृष्ण पक्ष, वॾी माई नंढी माई लाकड़ो साकड़ो, लंगे पीरा पा सती माता जे आधार,
सावण माजी सते आई ईअं करे ॻाइबो आहे। माधुरी जी, इन नमूने ई तीजड़ी भी असां सिंधी ख़ासि तौर सां तमामु सुठे नमूने मल्हाईंदा आहियूं, त थोड़ी में असांखे तीजड़ी जी हिकु त रीति ॿुधायो कि कीअं तीजड़ी मल्हाइबी आहे ऐं उन में छा ॻाइबो आहे, उहो बि असांखे ॿुधायो। प्रिया जी, तीजड़ी जी शुरूआत असुर खां थींदी आहे। पहिरें जमाने में मेकअप न हूंदा हुआ, लिपस्टिक असांजे सिंधी समाज में बिल्कुलु वर्जित हुई। अच्छा, अॼु खां 100 साल पहिरियों लॻभॻि लिपस्टिक बिल्कुलु वर्जित हुई सिंधी समाज लाइ। तंहिं टाइम ते असुर करे पहिरियों मुसाग सां चप ॻाढ़ा कया वेंदा हुआ। अच्छा, ऐं मिठो ज़रूर खाई करे शुरूआत करबी हुई। उन खां पोइ सनानु करे हार श्रृंगार करे पंहिंजी विर्त जी शुरूआत करबी हुई। मंझंदि जो वञी करे पंडित वटि तीजड़ी पूॼण वेंदा हुआ ऐं पंडित 11 ॾींहं मुंग पोखे छॾींदो हुओ। अच्छा, अॼु बि उहा पोख थींदी आहे, उहो रिवाज पंडितनि वटि अॼु बि आहे। ऐं पोइ तीजड़ीअ ॾींहुं उहे सलाह निकिरंदा आहिनि, तंहिं ते वञी करे तीजड़ी माता जी पूॼा कई वेंदी आहे। अच्छा, पोइ शाम जो उन तीजड़ीअ खे लोॾबो आहे। उन लोॾण महिल इहे 2 पंक्तियूं चई वेंदियूं आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां। तीजड़ी माता हिंदोड़े लोॾे, राणी पूॼे राज सां, मां पूॼा पंहिंजे सुहाग भाग सां। इहा 3 दफ़ा चई करे तीजड़ी माता खे लोॾे करे व्रत जी कथा ॿुधबी आहे। उन खां पोइ शाम जो सावण जा झूला झूलबा आहिनि, हार श्रृंगार करे लहरियो पाए सभु नचंदा टपंदा आहिनि। राति जो चंड जो इंतजार कबो आहे। उन थालीअ में श्रृंगार जो सामान, चांवर, खंडु, खीर, उन सां चंड खे अर्घ ॾेई पंहिंजे पतीअ जो मुंहुं ॾिसी करे विर्त पूरो कबो आहे। ऐं हिकु ॾींहुं अॻु हिन में मेहंदी बि लॻाई वेंदी आहे। इन तरीक़े से इन जो सुबुह जो असुर खां वठी करे राति जो समापन थींदो आहे। त अर्घ ॾियण महिल बि त असां जेॾी महिल चंड खे कचे खीर सां ऐं चांवरनि सां अर्घ ॾींदा आहियूं त हर्ष जी ओॾी महिल बि असां कुझु चवंदा आहियूं। उबुर उबुर चंडेरा कलसा खीर भरे कुटियुनि थाल भरे मां तोखे अर्घ ॾियां थी, ईअं करे इहो 3 दफ़ा चयो वेंदो आहे। पोइ चंड खे पेरे पई करे ऐं पंहिंजे सुहाग खे पेरे पयो वेंदो आहे। इन सां असांजो विर्त पूरो थींदो आहे। छा त रीति रिवाज असांजे वॾनि ठाहिया ऐं छो ठाहिया, ऐं इन नमूने घर जी एकता बि वधंदी आहे। जॾहिं असां चंड खे अर्घ ॾींदा आहियूं, पतीअ खे पेरे पवंदा आहियूं, त गॾोगॾु पोइ घर जे सभिनी वॾे भातियुनि खे पेरे पई ऐं जॾहिं कुटुंब मिली करे रोटी खाईंदा आहिनि त उन विर्त जो जेको आनंद हूंदो आहे उहो हिकिड़ो अलॻि ई हूंदो आहे। ही त थी विया कि असां कंहिं नमूने असां पंहिंजा रीति रिवाज बि निभाईंदा आहियूं, छा चवंदा आहियूं ऐं छो ठहिया। ही तमामु ॻाल्हियूं करण खां पोइ हाणे सुवाल अची थो वञे कि रीति रिवाजनि में अॼु जो जेको दौर आहे तमामु घणा बदलाव अची विया आहिनि, त उहे बदलाव माधुरी जी मां तव्हां खां पुछणु चाहींदसि कि कहिड़ा आया आहिनि ऐं छो आया आहिनि। ॾिसो प्रिया जी, बदलाव त ॾाढा अची विया आहिनि। उहे बदलाव इहे आहिनि, पहिरियों जेके ॾिण हफ़्ता 15 ॾींहं हलंदा हुआ उन्हनि जी कटौती थी अॼुकल्ह कलाकनि ते अची वई आहे, ॾींहं बि कोन रहिया आहिनि। उन जा कारण इहे आहिनि, पहिरियों एकल परिवार कोन हूंदा हुआ, जॉइंट परिवार हूंदा हुआ। हिकु हिकु घर में 5-5, 7-7 लेडीज़ हूंदियूं हुयूं, 10-10, 15-15 ॿार हूंदा हुआ, मर्द हूंदा हुआ। पर लेडीज़ जा कम घर संभालण जा हूंदा हुआ ऐं मर्द कमाए ईंदा हुआ। तंहिं ज़माने में लेडीज़ खे पूरो टाइम हूंदो आहे ऐं सभु हिक ॿिए जी एकता सां हलंदा हुआ। कोई सिंधियुनि जो अहिड़ो परिवार कोन हो जंहिंमें नंढियूं वॾनि जे बिना पुछी कदम खणनि। वॾियूं वॾा कम कंदियूं हुयूं, नंढियूं घर संभालींदियूं हुयूं। त त्योहारनि जो मज़ो पंहिंजो ईंदो हो। ॿाहिरां माण्हू अचनि चाहे न अचनि, कुटुंब ई एॾो हूंदो हो जो त्योहार खूब नची फुली करे माण्हू मनाईंदा हुआ। वॾो रीज़न अची वियो आहे, एकल परिवार थी विया आहिनि, वॾियूं रहियूं कोन, वॾनि वारियूं ॻाल्हियूं रहियूं कोन। नंढनि खे हाणे टेक्निकल जेका लाइफ अची वई आहे, मोबाइल, टीवियूं, उन्हनि में घुसी विया आहिनि सभु ॼणा, त इन्हनि ॻाल्हियुनि ते फोकस कोन थो वञे। ॿियो त लेडीज़ कमाइण निकितियूं आहिनि, हाणे उहे कमाईंदियूं बि, सुबुह खां घर खां ॿाहिरि बि वेंदियूं, एकल थी वयूं, ॿार बि संभालींदियूं, बाज़ार जा कम बि उन्हनि जे मथां। उहे सभु कम जेके विरायल हूंदा हुआ उहे हिकु हंधि अची विया, त टाइम जी कटौती थी वई आहे। ऐं ॿी महांगाई। टियों रीज़न आहे जेके अॼुकल्ह लव मैरिज थी वयूं आहिनि, त अदर कास्ट अॼु हिक तरफ़ां ख़ुशी आहे, अॼु भारत जा सभु समाज गॾिजी विया आहिनि। इहा बि हिकु पंहिंजे भारत जे लाइ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे।
पेरेंट्स भी पंहिंजे परिवार जे ॿारनि जी ख़ुशियुनि लाइ हर ॻाल्हि करण लाइ रेडी आहिनि। त हाणे अदर कास्ट अचनि थियूं, उन्हनि खे पंहिंजे समाज जा रीति रिवाज सम्झाइण जो न कोट ससुनि वटि टाइम आहे। उहे बि कमाईंदड़ आहिनि, नुंहर बि कमाईंदड़ आहिनि, त टाइम बि कोन्हे। ॿियो उन्हनि खे सिखण में बि ॾाढो टाइम लॻंदो। इन करे असांजा रीति रिवाज शॉर्टकट में अची विया आहिनि। पकवान ॿाहिरां रेडीमेड था वठूं पिया, पूजाउनि जो तरीक़ो मंदर मां निकिरी घरनि में अची वियो आहे। पहिरियों हर पूजा मंदर में थींदी हुई, बांबड़नि जे घर थींदी हुई, अॼुकल्ह घरनि में थी थियनि। इहे सभु कारण आहिनि, पर वरी बि असांजो समाज पंहिंजी संस्कृति खे पकड़े वेठो आहे। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ॾाढी सुठी। असांजे सिंधियुनि जी धीअ नुंहनि खे सभु संस्कार अॼु बि आहिनि। कंहिंजी बि नुंहं धीअ ईअं कान्हे जंहिंखे पंहिंजा ॾिण ख़बर न हुजनि। हा, थोड़ा शॉर्ट फॉर्म में ख़बर हूंदा, बस फ़र्क़ु एतिरो हूंदो। इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे असांजे सिंधी समाज जे लाइ ॾाढी सही ॻाल्हि आहे। जेके बि कारण अॼु असांखे ॿुधाया उहे अॼु जी सच्चाई आहे कि महांगाई थी वई आहे ॾाढी। रोज़गार लाइ ज़ालूं बि घर खां ॿाहिरि निकिरनि थियूं, त ज़ालूं एतिरो टाइम इन्हनि ॻाल्हियुनि खे नथियूं ॾेई सघनि। तंहिंजे करे सॼा असांजा जेके बदलाव थिया आहिनि उहो ही हिकिड़ो कारण सोशल मीडिया बि थी थो सघे। ऐं लव मैरिज ऐं टाइम त घटि आहे ई अॼुकल्ह सभिनी ॾे, छोकी लाइफ ॾाढी फास्ट फॉरवर्ड थी वई आहे। त असां ॾिण बि इन नमूने फास्ट फॉरवर्ड मनाए रहिया आहियूं ऐं इन करे ही सभु बदलाव थी रहिया आहिनि। ॿियो हिकु रीज़न इहो बि रहियो आहे प्रिया जी, त पहिरियों शहर नंढा, ॻोठ नंढा, माण्हू हिक ॿिए वटि इज़ीली ट्रांसपोर्ट सां पहुची वेंदो हो। अॼु डिस्टेंस एॾो थी वियो आहे, अगरि ॿ भावर बि हिक शहर में आहिनि त डिस्टेंस एतिरो आहे, हर ॾिण ते हिक ॿिए वटि पहुचणु ॾाढो मुश्किल कमु थी वियो आहे टाइम कढी करे। तमामु घणियूं तकलीफ़ूं त आहिनि ई, पर वक़्त जी ज़रूरत अनुसार असांखे हलणो बि आहे। जीअं त माधुरी भेण जीअं चयो कि पहिरियों जेके त्योहार मल्हाया वेंदा हुआ 15-15 ॾींहं अॻु मल्हाया वेंदा आहिनि, हफ़्तो अॻु, त उनमें ॾाढो मेल जोल सां प्यार सां मल्हाईंदा हुआ। धीरे धीरे समय में बदलाव ईंदो वियो, कटौती ईंदी वई। जीअं त पहिरियों सावण में हिकु पाण सिंधियुनि में या ॿियनि समाजनि में बि ईअं थींदो आहे कि पते रांदि कई वेंदी, बिल्कुलु, हा न। उनमें बि अॼुकल्ह ॾिठो वञे त उन लाइ बि माण्हुनि खे टाइम कान्हे। पहिरियों मिली वेंदा हुआ, थधा ठाहे करे सॼो ॾींहुं माण्हू फ्री हूंदा हुआ, घर में वेही करे पते रांदि कंदा हुआ, आरे पारे वारा अची वेंदा हुआ, या पंहिंजा ई मिट माइट अची धीअरूं भेनरूं घर ईंदियूं हुयूं, सावण मल्हाइण, थधिड़ी मल्हाइण ईंदियूं हुयूं। सॼो ॾींहुं त पोइ फ्री, पहिरियों त मोबाइल हूंदा कान हुआ जो टाइम पास कनि, त इहो हिकिड़ो मनोरंजन जो वॾो साधन हूंदो हो। ऐं चयो वेंदो कि इहो सोण बि सावण में ज़रूरी आहे। ऐं इहो सॼो साल इंतज़ार कयो वेंदो कि पते रांदि कंदासीं, रेज़गारी इकट्ठी कंदा हुआ ऐं हिन ॾींहं जे इंतज़ार में सॼो साल उनखे संजोए रखंदा हुआ। पैसा जमा करे पोइ केॾी महिल बैंक मां वञी 10 जी नई गड्डी बि वठी ईंदा हुआसीं कि सावण में कमु ईंदी। पर इहे सभु धीरे धीरे ख़तम पिया थींदा वञनि हाणे। प्रिया जी, ॿियो मां तव्हांखे हिकु कारण ॿियो थी ॿुधाइण चाहियां। मेन वॾो मुद्दो इहो आहे, अॼु ॾिणनि में जेके पाण पकवान ठाहींदा हुआसीं उहे घटिजण जो कारण आहे बीमारियूं। अॼु हर घर में डायबिटीज़, BP इहे सभु लॻा पिया आहिनि। डॉक्टरनि जी परहेज़ ऐं हेल्थ कॉन्शियस बि थी विया आहिनि माण्हू पंहिंजी तरफ़ां बि। अॼुकल्ह जी जनरेशन त ॾाढी हेल्थ कॉन्शियस थी वई आहे। त इहो बि हिकु वॾो रीज़न आहे असांजे जेके पकवाननि जे करे त्योहार वॾा हलंदा हुआ उहे नंढा थी विया, माण्हू मिठाइनि ते नथा वञनि, त उनजो तरीक़ो मटिजी वियो आहे सॼो त्योहार खे मल्हाइण जो। सही तव्हां ॿुधायो कि अॼु हेल्थ कॉन्शियस हुजणु सुठी ॻाल्हि आहे, छोकी पंहिंजे शरीर खे असां एतिरो पहिरें जहिड़ो प्योर खाधो ॾेई नथा सघूं। ऐं जेॾी महिल ॾिण वारनि ते तेल सां भरियल शयूं ठहनि थियूं या मिठियूं शयूं ठहनि थियूं त उहे अॼुकल्ह जा ॿार खाइण पसंदि नथा कनि। पर असांखे वरी बि थोरो पंहिंजे संस्कारनि खे अॻियां ताईं पहुचाइण लाइ थोरो उन्हनि खे टेस्ट कराइणो खपे, ताकि उन्हनि खे इहा ॼाण हुजे कि ही बि असांजा के ॾिण आहिनि, ही बि असांजो के रीति रिवाज आहिनि। जीअं त भेण चयो कि भई सभु हेल्थ कॉन्शियस थी विया आहिनि, हिन ते मां हिकु ॻाल्हि चवणु चाहींदसि कि जीअं भई असां चाहियूं था कि नंढी टई इहो सभु करे, हेल्थ कॉन्शियस में त असां उन्हनि खे हेल्दी फूड जो प्रोवाइड कराए था सघूं। जीअं स्प्राउट्स ठाहे रखनि, उहे ॿिए ॾींहुं खाई, हा न, ऐं बॉइल्ड राइस खाई था सघनि। अच्छा, बॉइल्ड राइस में कोई उन्हनि खे कुछ कान थींदो, भई तेल बि कान्हे, लूण बि कान्हे। बॉइल्ड राइस में वेजिटेबल्स विझी करे, सैलेड विझी करे खाई था सघनि। इहो उन्हनि जो भई असांजो मतिलबु आहे रुगो त्योहार हलंदो अचे, खाधो थोरो घटि वधि थिए थो हले, पर त्योहार निभाईंदा अचे। सही आहे कि अगरि असां हेल्थ कॉन्शियस आहियूं
त असां पंहिंजी वैरायटी खे बदिले था सघूं। हर्षा जी, हाणे असां तव्हां खां इहो ॼाणणु चाहींदासीं कि तमामु घणा रीति रिवाज आहिनि, अॼु ताईं असां निभाए बि रहिया आहियूं, ऐं हिन दौर में अॼु जॾहिं नंढी टईअ खे टाइम कोन्हे, कारण चाहे कहिड़ो बि हुजे, टाइम कोन्हे, तॾहिं बि हू हिन खे टाइम ॾिए थोरो घणो पंहिंजे रीति रिवाजनि ऐं संस्कारनि खे निभाइण लाइ। पोइ वो चाहे ॾिण वार हुजे, शादी गमी हुजे, या वरी कहिड़ी बि असांजी परंपरा हुजे, त उनखे निभाइण लाइ असांखे कहिड़ा कदम खणणा खपनि जीअं असां पंहिंजी हिन विरासत खे नंढी टईअ ताईं पहुचायूं। जी प्रिया भेण, जीअं त जेको बि असां पहिरियों जीअं लैंदी वे में वॾे पैमाने ते कंदा हुआसीं, उहो हाणे असां उन्हनि खे चऊं कि भले थोरो नंढे पैमाने ते कनि। जीअं वर्किंग लेडीज़ आहिनि त उहे थोरो सतपुड़ा मोइयूं ॿाहिरां वठी था सघनि, ऐं एटलीस्ट खट्टो भत थियो, पूरी पराठा थिया, उहे घर में थोरो ठाहे, पर मनाइनि ज़रूर, पूॼा ज़रूर कनि, छो त इहो असांजो आद जुगात खां हलंदड़ पियो अचे। इनखे असांखे ख़तम न करणो, इनखे असांखे वधाइणो ई वधाइणो आहे। कुझु बि थी वञे, थोरो नंढे पैमाने ते कनि।